जो तव्हां दोस्तनि काफ़ी कुझु हिननि मसइलनि खे उजागर कयो आहे, लिखियो आहे, लेकिन हिते तहलके शहदादपुर में जेको आहे इलेक्शन सरकारी तौर ते थी रही आहे। हिते जेकॾहिं जेको ARO आहे उनजो माज़ी उनजा चिठा असां डिस्ट्रिक्ट वारनि खे मोकिलिया आहिनि। जेको डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट छा सेल हिकिड़ो खोलियो अथनि उन में उनखे मोकिलिया आहिनि। अनवर ज़रदारी खे वरी उन मथां मॉनिटरिंग रखियो अथनि, उनजा मोकिलिया अथऊं। शहर शहदादपुर में पूरे शहर में चेयरमैन पंहिंजो वर्क पियो करे, म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन वर्क पियो करे ऐं उहो जेको आहे हर जाइ ते कमु पियो कराए। तव्हां पाण उनजा गवाह आहियो। हर जाइ ते कमु पियो कराए, ट्रैक्टर ट्रालियूं नथियूं पियूं आहिनि, सिरूं लहनि पियूं, रोड ठहनि पिया। भाई कहिड़ी इलेक्शन आहे, कहिड़े तरीक़े इलेक्शन आहे? जेकॾहिं गवर्नमेंट खे असांखे हिते शहदादपुर तहलके जी गवर्नमेंट खे हिते विढ़णो आहे, सोशल मीडिया तव्हां ॾिसो भरियो पियो आहे। सोशल मीडिया ते उन्हनि जी कंपेन पई हले, उहे सरकारी माण्हू पिया हलाइनि, प्राइवेट माण्हू कोन था हलाइनि, सरकारी माण्हू पिया हलाइनि। मुंहिंजो इहो आहे इलेक्शन कमीशन खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे हिन ते नोटिस वरितो वञे, हे कम जेके थियनि पिया उन्हनि जो अज़ालो कयो वञे। मूं चेयरमैन ते डायरेक्ट कंप्लेन एंटी करप्शन कोर्ट में कई आहे, जंहिंजी 1 तारीख़ पंहिंजो केस जी सुनवाई लॻल आहे। ऐं जेके हिननि मिसयूज़ ऑफ फंड कया आहिनि उन्हनि जे लाइ मूं हुन ते केस कयो आहे त भई गैर कानूनी तौर ते तव्हां फंडनि जो इस्तेमालु पिया कयो, जॾहिं हिते जेको सो CMO आहे ई कोन। CMO जी का पोस्ट हिते ॿ टे CMO थिया वेठा आहिनि, का ख़बर कान्हे त CMO कहिड़ो आहे। बैंक वारे वटि चेक पिया वञनि, जहिड़ो पेडी ते चेक पिया वञनि, चेक पास पिया थियनि। इन करे तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कई अथऊं, महिरबानी करे इलेक्शन जेका आहे फेयर एंड फ्री इलेक्शन कराई वञे ऐं हर जाइ ते असां चवंदासीं त फ़ौज मुक़ररु कई वञे। फंड सही शहर में ऐं माण्हुनि पंहिंजो तव्हां ॾिसो, हलो मूं सां गॾु तव्हांखे विज़िट थो करायां। जी हा, तरक़ियाती कम पिया हलनि, जॾहिं त हिननि ते बैन पियल आहे। हींअर इहे माण्हुनि खे जेको सो लोभ लालच हुयूं, तंहिंखां सवाइ अञा वधीक लोभ लालचूं आहिनि, जेके आऊं तव्हांखे पंहिंजो प्रूफनि सां ॿुधाए सघां थो त कहिड़ा कहिड़नि माण्हुनि खे छा छा ॾियण जूं अप्रूव थियनि पियूं। इन तरीक़े सां इहा इलेक्शन त कोन्हे का। कोई इलेक्शन जेकॾहिं शाहिद खान खे विढ़णी आहे त तव्हां थोरो म्यूनिसिपलिटी खे हटाए करे हिकिड़े पासे सां करे बिस्मिल्लाह अची लहे मैदान ते। पर मैदान हींअर बि ख़ाली कोन अथसि, हिन म्यूनिसिपलिटी जे हूंदे बि मैदान जेको आहे, छो जो पूरे शहर शहदादपुर खे ख़बर आहे जेको शहदादपुर शहर वारनि सां हालत कई वई आहे के उहो को माण्हू बचियलु कोन्हे तव्हां खां सवाइ जंहिंखां पैसा न वरिता विया हुजनि। को माण्हू बचियलु न आहे तव्हां खां सवाइ जंहिंखां पैसा न वरिता। हर दुकानदार पैसा ॾेई वेठो आहे, हर रेडी वारो पैसा ॾेई वेठो आहे। कंहिंजी दुकान ठाहिण जो आहे, कंहिंजी दुकान ठाहिण जे लाइ, कंहिंजी कुझु आहे। सॼो सिस्टम जेको आहे उन ते के जायूं डही वियूं, के खपी वियूं, के अलर्ट थी वियूं आहिनि। इन तरीक़े सां त को इलेक्शन में जेको आहे सो बहरहाल असां इलेक्शन विढ़ूं पिया। इंशाअल्लाह ताला इलेक्शन में मोह ॾींदासीं भरपूर तरीक़े सां। किथां शफ़ाफ इलेक्शन थींदी? तव्हां हर जाइ ते पोस्टर बैनर सभु ॾिसो, सभिनी जा लॻा पिया आहिनि। चेयरमैन, वाइस चेयरमैन, काउंसलर सभिनी जा लॻा पिया। सभु जेके इलेक्शन में बाक़ाइदा पंहिंजो कंपेन पिया हलाइनि। हिते चेयरमैन त मुकमिल तौर ते कंपेन पियो हलाए। ठीकु आहे, चेयरमैन कैंडिडेट बीठल आहे, पंहिंजी वर्क करे, बिस्मिल्लाह रहमान रहीम पंहिंजी वर्क करे। आज़ाद उम्मीदवार आहिनि, पंहिंजी वर्क करे, जेको वणे वञी करे। पीपुल्स पार्टी वर्क पियो करे, कानून गॾिजाणियूं पियो करे, कानून मीटिंग पियो करे। इहो त को तरीक़ेकार कोन्हे को हिनजो। कमीशन खे एप्लीकेशनूं मोकिलियूं आहिनि, डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर खे एप्लीकेशन मोकिलियूं आहिनि। डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर जेको आहे सो हर असांजे वेल कंप्लेन ते लिखे थो एज़ पर रूल। रूल त ख़बर कान्हे कहिड़ो आहे, एज़ पर रूल लिखे थो। तव्हां पाण ॾिसो हीअ फोटू जेके आहिनि, हीअ छा आहे? गैर सियासी आहिनि, सियासी आहिनि। हीअ मोहतरमा जे मज़ार जो आहे, हीअ ARO थी वेठो आहे। ही अब्दुरहमान साहब खे बि ARO साहब लुंगी पियो पाराए, कैंडिडेट जे चाचे खे। ही सिटी तहलके सदर खे। ही ॾिसो साईं, ही त जो ARO आहे। ही तव्हांजो अबड़ो साहब बीठल आहे। अॼु तव्हांखे लेटेस्ट आऊं ॿुधायां थो, वरी ॾेखारियां थो। ही बि तव्हांजो अबड़ो साहब आहे, हल्के नौकिरी में आहे हिते। ही तव्हां ॾिसो तारिक तईम जेको बल्दिया में अथव।
कंपेन पे हलाए। अशरफ वाराई आहे म्यूनसिपलिटी में आहे, स्वीपर भर्ती आहे, ये चेयरमैन साहब से कारण गॾिजाणी पियो करे। ये चेयरमैन से 17 तारीख जो इश्तिहार हलायो आहे। ये से अनवर जरदारी साहब आहे जेको हिते मॉनिटरिंग जे लाइ रखियो वियो आहे। अनवर जरदारी साहब की कारण गॾिजाणी अथव। यो ॾिसो ये आहे, ये लिखियल आहे सॼो। ये सभु ॾिसो साईं, ये इश्तिहार ये साईं, ये चेयरमैन साहब हलाए पियो न, कंपेन हलाए पियो। ईअं कंपेन हलाईंदा ऐं पोइ जेकॾहिं तरक़ियाती कम पिया कराइनि, ठीकु आहे, अलाह मालिक आहे, उन हूंदे बि इलेक्शन खे मुंहुं ॾिबो। ऐं हींअर हिननि खे शिकस्त पंहिंजी नज़र अची वई आहे, इन करे सफ़ा हेठि मथे लही आया आहिनि। नंढा वॾा ॿार बचा खणी ॿाहिरि कढिया अथनि। इलेक्शन हिननि खे लॻाम ॾिनी वञे, फेयर एंड फ्री इलेक्शन कराई वञे, फौज मुक़ररु कई वञे हर पोलिंग स्टेशन ते। हिनखे हटायो वञे, फौरी तौर ते हिननि खे हटायो वञे। हिननि असां लिखियो आहे जॾहिं 2018 में हिननि उहे ई साॻिए तरीक़े सां असांजा पंहिंजो माण्हू ॼाणाए उन्हनि खे हटायो वियो, जॾहिं त उहे असांजा कोन सरकारी मुलाज़िम आहे। उनजो ऑर्डर पियो आहे 2018 जो असां वटि, उनखे हटायो। हींअर जेको आहे को ऑर्डर ई कोन थो थिए साईं। सांगड़ जी था पुछो या मथां जी था पुछो? साईं सिंध में त असांजो मोहतरम दोस्त आहे पंहिंजो आगा निसार दुरानी साहब, आगा मौलादा साहब जो फर्जंद, जंहिंखे रिज़र्व सीट लेडीज़ जी हिकिड़ी उहा बि इनायत कई वई आहे। ऐं तमामु घणो सुञाणांसि थो। आगा अरशद भाउ अथसि, ऐं सॼी फैमिली खे सुञाणां थो ऐं कंहिंसां तालुक़ अथनि। कंहिंजो सॼी उमिरि वकील हैदराबाद तां हलिया वञो, तव्हां हुते पंहिंजो ॿाहिरि तख़्तियूं लॻियूं पियूं आहिनि, कहिड़े दौर में कॾहिं प्रेसिडेंट रहियो आहे ऐं कहिड़ी पार्टीअ जे तरफ़ां रहियो आहे, ॿाहिरि जो सदर कहिड़ी पार्टीअ जे तरफ़ां रहियो आहे, जनरल सेक्रेटरी रहियो आहे त कहिड़ी पार्टीअ जे तरफ़ां रहियो आहे। उहो इलेक्शन कमीशन आहे सिंध जो, उन ॾे दरख़्वास्तूं वञनि थियूं, रदी टोकरी में थो छॾे। इंशाअल्लाह ताला लाइअमल अवाम जो आहे, लायल अमल जेको आहे अवाम जो आहे। अवाम 15 साल में सम्झी चुको आहे। अवाम जेको आहे 15 सालनि में कूड़नि ॾटनि दिलासनि ते हली हली हाणे अवाम जी मोट तव्हां ॾिसो कंहिंखे आहे। अवाम जी ताक़त जे साम्हूं केरु न बीही सघंदो। पंहिंजो जेकॾहिं आउं जवाबु ॾियां त मूंखां बहितर आहे तव्हां पाण में दोस्त खां जवाबु ॾियो मोहम्मद बख्श कादरी कहिड़े दौर में कब्ज़ा माफ़िया रहियो आहे। तव्हां ॿुधायो, उहो ॿुधाए वञे मोहम्मद बख्श कादरी कॾहिं कंहिं ते दादा नूर साहब न रहियो, ॿुधायो। नूर साहब वेठो आहे, सभु संगत वेठी आहे, सरेवाल साहब वेठो आहे, ॿुधायो तव्हां ॿुधायो, छा त ॿुधाए, तव्हां ॿुधायो कॾहिं कहिड़े दौर में कब्ज़ा माफ़िया रहियो? को कब्ज़ो कोन्हे, का शइ कान्हे का, कूड़ा पना कढी हलाया था वञनि। में विझिया ऑब्जेक्शन में इहो बि विझी छॾियां ओॾी महिल त हीउ जेको सो कब्ज़ा माफ़िया आहे, जॾहिं ॿिया ऑब्जेक्शन में दें पई इहो बि ऑब्जेक्शन में विझी छॾियां कब्ज़ा माफ़िया आहे। सीएमओ जेको वेठो गैर कानूनी तरीक़े सां वेठो, उनखे कंहिंजी सपोर्ट कयो? उनखे साईं बिल्कुलु चेयरमैन आहे अब्दुर्रहमान शाहिद तैमी सपोर्ट आहे। टिनी पैसा निकिरनि पिया, पैसा हलनि पिया, पैसा तव्हांजा असांजा पैसा जेके हलनि पिया। उनजे खिलाफ़ तव्हां कोर्ट में जी हाज़िर बिल्कुलु कोर्ट में नोटिस निकिता। सीएमओ चेयरमैन ऐं सिंध बैंक जो मैनेजर, सिंध बैंक जंहिं ट्रांजेक्शन कई आहे गैर कानूनी। सिंध बैंक जो कहिड़ो मैनेजर जेको उनजी सहूलियत करे जेको पियो एजाज़ नाले को आहे, खुदावंश सॉरी खुदावंश, मूंखे त एजाज़ ट्रैक्टर वारो यादि अची खुदावंश ज़रदारी, उनजे खिलाफ़ हा कोर्ट में विया आहियूं बाक़ाइदा। सिंध बैंक जी जेका हेड ऑफिस उनखे बुला था कंप्लेन वगैरह कई, उनखे मोकिले थो, सभिनी खे मोकिले लगाया हुआ इलेक्शन कमीशन ने। आप मेरे साथ चलो, हर वार्ड के अंदर काम चल रहा है,
कहीं ईंट उतर रही है, कहीं मिट्टी उतर रही है, कहीं पत्थर उतर रहे हैं, ये सब गैर कानूनी काम है। आपके वार्डो में भी काम चल हाँ, रहा मेरे वार्ड में 2 जगह काम सब चल रहा है, सब जगह पूरे शहर में मेरे साथ चलो, आप दिखाता हूँ आपको पूरे शहर में कहाँ का चल रहा है। ये तो इलेक्शन कमीशन काम है, इनको बंद किया जाए, आरओ का काम है, इनको बंद किया जाए। हमारी काम से तकलीफ नहीं है, काम बनो 7 साल का ये काम है, 1.5 साल इसको अभी भी हो गया है, हमको उससे तो तकलीफ नहीं है कि काम ना हो। काम तो हमने भी किए, लेकिन इलेक्शन के दौरान तो नहीं किए हमने। इलेक्शन के दौरान हमने कुछ नहीं किया। दौर बनल आहिनि आरओ डीआरओ इहो ई डीआरओ जेको आहे त इहो पहिरीं बंदर जे इलेक्शन में बि इहो ऐं उन खां पोइ जेके बि ऑफिसर आहिनि या जेका बि पुलिस महकमा इदारा जेके बि आहिनि सभु उन्हनि जी कमदारी करे रहिया आहिनि। पर इनशा ताला असांजे आवाम में असांजी वधीक पधीराई आहे। आवाम जो इहो समुझ ॾींदो, असांखे हिननि जो को बि ख़ौफ़ न आहे। इनशा ताला आवाम पंहिंजो फ़ैसिलो 8 फरवरी ते ॾींदो। हींअर त जेको उस्तादनि जो बैलेट पेपर आहे जिन जी ड्यूटियूं लॻनि, जंहिंमें टीओ प्राइमरी ऐं जेको सेकेंडरी ऐं पंहिंजो गर्ल्स मेल ऐं फीमेल ॿई, हींअर जेको आहे लखानू पंहिंजो यूसुफ अबड़ो जो स्कूल आहे, उन में नगमा बानो आहे थई माउस जो जेको HM हेड मास्टर टीचराणी आहे, उहो हींअर जेके कल्ह ताईं उस्तादनि खे या टीचरनि खे मेल ऐं फीमेल ॿिन्हिनि खे जेके पोस्टल बैलेट पेपर आहिनि उहो उन्हनि खे धमकायो पियो वञे त उहे बैलेट पेपर कास्टिंग करे थईम जे फेवर में ॾियो, जेके न तव्हांजूं नौकरियूं ख़तमु कयो वेंदियूं। शदाब अनवर दादारी सां बि इहा ॻाल्हि थी आहे। पोइ चयो त उनखे मूं चयो आहे त काफ़ी उस्तादनि जे हीअ जेका इहा ॻाल्हि तव्हां कंदो न, पर हिननि सभु उस्तादनि खे हिकु ई एड्रेस ते जेके पोस्ट मैन आहिनि या जेके आरओ डीआरओ आहिनि, सभु हिकु ॻाल्हि आहिनि। भई उस्तादनि जा जेके बैलेट पेपर आहिनि हीअ पाण वटि रखी माना पंहिंजे फेवर में कराइण था चाहिनि, पर असां हुनजी मज़म्मत कयूं था। ये जेके लोकल ऑफिसर आहिनि, टीओ मेल हुजे या फीमेल, पुलिस हुजे या सभु लोकल माण्हू आहिनि, असांजी सियासत आहे छॾे ॾियनि आवाम खे। जेको आवाम फ़ैसिलो करे क़बूल आहे असांखे। असीं नथा चऊं त जेको तो फलाणो चेंज थिए या थिए। उहा इलेक्शन कमीशन जो मसइलो आहे। अगरि जेकॾहिं ही माहौल खे ख़राबु करणु चाहिनि पिया, असांखे इम्तिहान था त कहीं फॾे फसा, असीं फॾे फसाद जा न आहियूं, असीं अमुन पसंद आहियूं। जेके बि असां जेका बि इलेक्शन थी आहे, जेकॾहिं असां रिएक्शन कयूं आहे या जहिड़ो फॾे कयूं आहे, असीं बलदात में बि कयूं आहे। जेके हिन शयूं कयूं उन्हनि जो अॼु बि वीडियो आहिनि, पर असां उन शइ खे माना मदेनज़र रखी असां लोकल माण्हू आहिनि, असीं कंहिंसां विड़ूं। पर हू हींअर जेको असांखे इहे ई कनि पिया त हीअ जेके उस्तादनि खे कंदासूं, लाज़मी आहे हिननि जो जेको सो रवियो जाराणियूं थींदो, सुभाणे को जहिड़ो फॾे फसाद में हिननि जी जेका शिकस्त आहे, इनशाला 8 फरवरी ते आवाम खे असांखे पज़ीराई आहे, आवाम ते एतमाद आहे। 8 फरवरी ते इहे ऑफिसर इहे माण्हू जेके आवाम जॾहिं सैलाब ई टुटंदो त इहे बीहंदे ई कोन इनशाला। पुलिस खे डीसी खे असां काफ़ी एप्लीकेशन कयूं था, इंशाल्लाह ताला जेको इंशाल्लाह उन्हनि जो 8 फरवरी ते तव्हां 8 फरवरी ते 11 बजे तयार रहिजो। भाऊ वारा तव्हां वटि प्रेस कॉन्फ्रेंस अची कंदा। ॾिसण वारो मूं चई चुको आहियां, रहीम साहब चई चुको आहे, आउं चई चुको आहियां। ॾिसण में इहो पियो अचे सरकारी मशीनरी पूरी इस्तेमालु थिए पई। तव्हां पाण फ़ोन इस्तेमालु कयो था, तव्हां पाण ॾिसो पिया, हर जाइ ते इश्तिहार हले पियो, हर जाइ ते सभु कुझु हले पियो। सरकारी मशीनरी मुकमिल जेका आहे हले पई। ज़रदारी सिंध जो दुरानी साहब जेको आहे, उनखे त हिकिड़ी सीट ॾिनी वई आहे रिज़र्व जी। हाणे जॾहिं रिज़र्व जी सीट वठंदो मुफ़्त वारी, एमपीए पियो ठाहे, पंहिंजो माइट अथसि का, उहो वधीक आऊं ज़ातियात में नथो कंहिंजे पवणु चाहियां। जेको कुझु आहे निसार साहिब जो, उनखे सीट पंहिंजी एमपीए जी सीट ते तव्हां सम्झी सघो था त माण्हू काफ़ी कुझु करण लाइ तयारु थी वेंदा। सिंध में त कोन था कनि पीपुल्स पार्टी वारा रड़ियूं, कंहिं पीपुल्स पार्टी पंजाब में रड़ियूं कंदा, पंजाब वारा मूं ॾियनि। असां हिते सिंध में लड़ूं था इलेक्शन, सिंध जी ॻाल्हि कंदा। असां हिते सिंध में रड़ियूं कनि, तव्हां ॾिसो कहिड़ियूं रड़ियूं कंदा। 1.5 करोड़ रुपए सां जलसो पियो थिए सरकारी फंडनि सां। 1 करोड़ 40 लाख रुपया, 1 करोड़ 40 लाख रुपए की पेमेंट जा रही है शहदादपुर के अवाम की। तो ये पब्लिक का पैसा है जिससे जलसे जुलूस हो रहे हैं, इसका एहतसाब अवाम को करना है।